जा करी क्या नहीं गई हम दीदी मार के नहीं मारे छड मूंखे अम्मा मूंखे मरण दे जेकी औरतूं माए पी जी इज़त सां खेॾंदियूं आहिनि न उहे बि चैन सुकून सां न हूंदियूं। तूं सम्झे थी त मां तुंहिंजी दुश्मन आहियां? अम्मा अम्मा बस कर ईअं न चओ। चुप मूंखे ॻाल्हाइण दे। मूं बि इएं तो वांगुरु ज़िद कयो हो, ज़िद करे प्यार जो भाड़ो कयो हो। छा अम्मा? ॾिसा 3 महीना बि न गुज़रिया ऐं मुंहिंजो घर दफ़ा बर्बाद थी वियो ऐं मां उजड़ी वियसि। साईं रब साईं मदद कंदो। साईं वॾे न कई त छा थी पियो? सोणी मां तोसां मदद कंदसि जेका मूंखां पुॼी सघी। साईं साथ कई अथई पर हिकिड़ी ॻाल्हि चवांव, ख़ुदि खां थोरो ख़्यालु कजो। ख़ुदि सां मुंहिंजो छा? ख़बर अथव जेको ख़ुदि आहे न तो भाई ॾाढो बिचापड़ो अथव। हीअं न थी जो ॻाल्हि जो ॻाल्होड़ो करे छॾे। सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे न वणे। असल में त अदा साईं जी भलायूं आहिनि, इन में ख़ुदि जो कहिड़ो ॾो? हा साईं पाण वते थो तितरो ॾारींदो ऐं ॿियनि ते वरी अछाई कारण। सोणी जी साईं माण्हू बि पंहिंजी धप मां कराए त न ईंदी आहे ऐं ॿिए जी ख़ुशबू मां बि धप ईंदी आहे। साईं सम्झदार आहीं तूं पाण सम्झी थी न। हाणे आऊं तोखे चिट्टो छा चवां? सोणी चवंदी आहे सच, पोइ अॻिलो सम्झे या न सम्झे उन जी मर्ज़ी आहे। सोणी तूं बि जेसी ताईं पंहिंजी आदत पूरी न करी न उसी ती तोखे बि माट किथे ईंदी। साईं अल्लाह न करे आऊं का मंदाई न पई कयां, बसि मिड़ई सम्झायां थी इन ख़ुदि जो ख़्यालु कजो। इहो त मूंखे बि लॻो त अदा शहर जे लाइ मूंखे थो चवे। छा साईं वो शहर? नौरोज़ जी मंगणी जे लाइ। साईं कावड़ न लॻे त हिकिड़ी सलाह ॾियां। बाक़ी ॻाल्हि छाजे लाइ कयमि? सलाह जे लाइ त कयमि। साईं हथ थी वधां तो न वञो ईअं न थिए जो तव्हां मोटो ई न ऐं हिते वेठी पार कढां। सोणी चवंदी आहे सच, मूंखे के वणे न वणे। सही थी चई सोणी। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।